अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों, अगर मुझे चैनल ते नवां आहियो तो बराए मेहरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, हिकिड़ो हो बादशाह त पाण खुदा आहे, पर ही भी पूरी दुनिया जो बादशाह हो, जंहिंखे अची शौक़ु थियो त हिकु रंग जा घोड़ा गॾु कजनि। सो पंहिंजे वज़ीर के हुकुम ॾिनाई त हिकु रंग जा 100 घोड़ा वठी अच ऐं जेको बि ख़र्च थिए तंहिंजी तोखे इजाज़त आहे। वज़ीर घोड़नि जी ॻोल्हा में घुमंदे घुमंदे अची हिकु सौदागर सां मिलियो, जंहिं वटि 100 सुरखा घोड़ा बीठल हुआ। वज़ीर हिन खे ॿुधायो त बादशाह सलामत खे साॻिए रंग रूप जा घोड़ा घुरिजनि। तो वटि अहिड़ा घोड़ा बीठल आहिनि, इहे ॾे त आउं काहे वञा। उन जे एवज़ जेका बि क़ीमत वठंदे सा ॾियण लाइ तयारु आहियां। सौदागर चयो त ए वज़ीर, ही घोड़ा ईअं ई बेकार बीठा आहिनि ऐं मुंहिंजो ख़र्च बि बीठा खाइनि, तंहिं करे इहे सभु बादशाह के सूखड़ी तौरु ॾियणु चाहियां थो। उन्हनि जी क़ीमत असल कोन्हे। वज़ीर इहे सभु घोड़ा काहे अची बादशाह जी ख़िदमत में पेश कया, जिन खे ॾिसी हू ॾाढो ख़ुशि थियो। वक़्तु गुज़रंदो रहियो। कुझु ॾींहंनि गुज़रण खां पोइ तक़दीर इलाही सां इहो सौदागर खुटी पियो। अहिड़ो खुटो जो सफ़ा कंगाल थी वियो ऐं खाइण लाइ बि कुझु कोन हुअसि। उन वक़्तु हिनखे इहा ॻाल्हि यादि आई त फलाणे बादशाह खे 100 घोड़ा बिना पैसनि जे सूखड़ी तौरु ॾिना हुअमि, उन वटि वञा ऐं मन का मदद करे। इहो ख़्यालु करे अची वज़ीर सां मिलियो ऐं खेसि समूरो हाल अहिवाल करे ॿुधायई। वज़ीर खेसि मदद करण जो वाइदो कयो ऐं वझ वठी हिन खे बादशाह सां मिलायो। वज़ीर बादशाह खे ॿुधायो त हीउ उहो सौदागर आहे जंहिं तव्हां जे लाइ 100 हिकु रंगा घोड़ा तोहफ़े तो ॾिना हुआ। हिन वक़्तु संदसि हालत तमामु तंग आहे ऐं मदद जी उमेद रखी आयो आहे। बादशाह पहिरियों त सौदागर ॾांहुं को बि तवजह न ॾिनो ऐं पोइ हुकुम कयई त सौदागर खे सरकारी ख़ज़ाने मां रोज़ 1 रुपयो ॾिनो वञे, जंहिं मां हू मुञ वठे ऐं उन मां वाण वटे ऐं रोज़ शाम जो बाज़ार में विकिणी अचे। उन मां जेका बि पैदाइश थिए सा सरकारी ख़ज़ाने में आणे जमा कराए ऐं उन बैदि शाही महिमान खाने में संदसि रहण जो बंदोबस्तु कयो वञे। सौदागर बादशाह जे उन हुकुम ते दिलि में त ॾाढो रंज थियो। सोचाई त बादशाह मुंहिंजो चङो क़दुरु कयो आहे, पर मजबूरी तमामु बुछड़ी शइ आहे, जंहिं हिन खां वाण वटाइण जहिड़ो ख़सीस कमु करायो। ॿिए ॾींहुं हुकुम मूजिबि हू ख़ज़ाने मां 1 रुपयो वठी बाज़ार मां मुञ ख़रीद करे ऐं उन मां वाण वठणु लॻो। उन खां अॻु में हिन कॾहिं बि वाण न वटियो हो। हू समूरो ज़ियान करे वेही रहियो। जेको वाण वटियसि तंहिंजी बाज़ार मां 5% क़ीमत मस मिलियसि, जेका हिन आणे सरकारी ख़ज़ाने में जमा कराई। ॿिए ॾींहुं सौदागर जो साॻियो हाल हो। पोइ उन कम ते ध्यानु ॾियणु शुरू कयाई ऐं आस्ते आस्ते आज़मूदो थींदो वियसि, ताजो संदसि रोज़ाने पैदाइश 5% मां वधी अची 50% ताईं पहुती। कुझु वक़्त खां पोइ सौदागर वाण वठण जो सुठो कारीगर थी वियो। संदसि वाण सुहिणो ऐं सुठो थियणु लॻो, तंहिं करे पैदाइश बि वधंदी वई, 2 रुपयनि ताईं वञी पहुती। बादशाह ख़ज़ानची जी महिरबानी सां हिन जे समूरे हिसाब किताब जी ख़बर लहंदो हो। सौदागर मानी बादशाह सां गॾु खाईंदो ऐं रहण लाइ जुदा महलात में रहंदो ऐं जिथे हू वाण वठण जो कमु पिणु कंदो हो। हू दिलि में पियो वट खाईंदो त बादशाह वाह जी दोस्ती निभाई आहे। मूंखे कहिड़ी खुटी खयों जो हिन वटि मदद लाइ आयसि ऐं बादशाह खे ख़ज़ाने जी कहिड़ी बुख। जेकॾहिं 1 लख सवा मोहरनि जो खणी ॾे हा त छा थी पएसि हा। वीचारो सौदागर इहो पूरो पचाईंदो रोज़ानो वाण वटे बाज़ार में विकिणंदो रहियो। जो अची 6 महीना गुज़रिया। आख़िर हिकिड़े ॾींहुं जॾहिं बादशाह खे इतला मिलियो त सौदागर जी कमाई हाणे ॿीणी थी वई आहे, तॾहिं हिन खे घुराए चयईं त दोस्त सौदागर, हाणे घुर जेको घुरिणो अथई। हींअर आउं हर तरह तुंहिंजी मदद करण लाइ बि तयारु आहियां। उते सौदागर खे हिकारी हैरानी वठी वई ऐं ॾाढे ॾुख में बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, मूं तुंहिंजी पुरपुठि यारी मञी हुई। दोस्ती उन लाइ रखिबी आहे त का न महिल कंहिं जहिड़ी हिकु सिज जा ॿ पाछा दोस्त हिकु सिज जा 2 पाछनि वांगुरु हूंदो आहे। दोस्त थी आयुसि, उनजे करे मदद तव्हां न कई, सो आउं बि तो में उमेद ॼाणे हाणे वञी रहियो अहिड़े ख़सीस कम ते हणी छॾियो जंहिंखां ॿुॾी मरणु बहितर हो। पर हिकिड़ो परदेस ॿियो पाण ॾाढे सां दोस्ती कयमि ऐं टियों मिसकीन हालत, तंहिं करे सूर पे पिटियमि। तव्हां जी हुकम जी तहमील कंदो रहियुसि। हाणे तव्हीं चाहियो हा त मूंखे उन वक़्तु ई मदद करे सघो पिया, पर 6 महीना बेकार विहारे पोइ मदद ॾियण ऐं उनजो सबबु न आहे त ख़बर कहिड़ो आहे। बादशाह खिली जवाबु ॾिनसि त दोस्त, मूं तव्हांजी पुरपुठि यारी मञी हुई। जॾहिं तूं ॾुतड़ियल हालत में मूं वटि पहुतें, तॾहिं सम्झनि त भाग तो वटां मोकिलाए वियो आहे। उन वक़्तु आउं खणी तोखे सॼी बादशाही बि ॾियां हा, पर तुंहिंजा इहे साॻिया हाल हुजनि हा
तंहिं करे ख़्यालु कयुमि त जेसिताईं तुंहिंजो भाॻ वरे तेसिताईं तोखे हथ में ख़ज़ानो न ॾियां त चङो आहे। हाणे तुंहिंजो वक़्तु वरी पियो आहे तंहिं करे इहा अटकल कढियमि त तूं मुंहिंजी वठी वाण ठाहे विकिणे। जेसिताईं तुते निभाग जो असरु हो तेसिताईं पे नुक़सानु पियो। जॾहिं ॾिठमि हाणे तुंहिंजो भाॻ सणाउ थियो आहे ऐं जंहिं कम में हथु विझी थो तंहिंमां फ़ाइदो ई फ़ाइदो थिए थो, तॾहिं तोखे चवां थो त जेको घुरिणो अथई सो घुर। इहा समूरी हक़ीक़त ॿुधी सौदागर बादशाह जो तमामु घणो शुक्रगुज़ार थियो ऐं चयईं त बादशाह सलामत, जेकॾहिं हाणे मुंहिंजो भाॻ वरियो आहे त अलाह ताला अॻिते पंहिंजे ई गंज मां मूंखे करे ॾींदो। आऊं हाणे तव्हांजी मदद नथो घुरां। एतिरे में सौदागर ॾांहुं कासिद आयो, तव्हांजो सामान समेत जेको जहाज़ तबाही थी वियो सो लधो आहे। थोरी देरि बैदि वरी ॿियो कासिद आयुसि त फ़िलाणे हिसाब में लेखे जी चुक हुई जेका लधी आहे, उन मां तुंहिंजा हेतिरा पैसा वरिया आहिनि। मतिलबु त सौदागर जा रंग लॻी विया। पोइ बादशाह ऐं वज़ीर खां मोकिलाए हमेशह पंहिंजे मुल्क ॾांहुं मोटियो ऐं वरी पंहिंजे कारोबार खे लॻी वियो। दोस्तो, हीअ कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलूं था की ॿिए कहाणी में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।